ज़मीन जे अंदरां ॿरंदड़ जबलनि मां निकिरंदड़ गरम ऐं ॻरियल मादो। असीं सभु ॼाणूं था त ज़मीन अंदरां तमामु घणी गरम आहे ऐं ज़मीन जे अंदरि गर्मीपद शदीद हुअण सबबि ज़मीन जे अंदरां रिजल ॻरियल मादा जेके असल में पत्थर ई हूंदा आहिनि से ज़मीन जे मथाछरे ते निकिरी ईंदा आहिनि ऐं उहो ॻरियल मादो जॾहिं ज़मीन जे अंदरि हूंदो आहे त उनखे मैग्मा मटीरियल चइबो आहे। पर जॾहिं उहो मादो ज़मीन जे मथाछरे ते निकिरी ईंदो आहे त उनखे लावा चयो वेंदो आहे। ही जेको मादो अव्हां ॾिसी रहिया आहियो इहो उहो ई अंदरियों शदीद गरम ज़मीनी मादो आहे। ही पिघरियल मादो ज़मीन जे अंदरां 4000 डिग्री गर्मी पद वारी जाइ तां सफ़र करे आयो आहे जेको तमामु घणी ऊन्हाईअ में मौजूदु हूंदो आहे। ही गरम रिजल ऐं ॻरियल मादो ज़मीन जे मथाछरे ते कुझु वक़्त खां पोइ थधो थी ॼमणु शुरू कंदो आहे। छालाए त ज़मीन जे मथाछरे जो गर्मीपद उन गरम लावा लाइ जहिड़ोक फ्रीज़िंग पॉइंट हूंदो आहे। उन्हीअ ॼमी वियल पत्थर में तब्दील थियल जबलनि खे असीं इग्नियस रॉक यानी ॿरंदड़ जबलनि मां जुड़ियल पत्थर या जबल चवंदा आहियूं। अहिड़ी रीति जेको ज़मीन जे अंदरां निकिरी आयल ॻरियल मादो हूंदो आहे छो त उन जी घाटाई तमामु घणी हूंदी आहे, इन जे करे उहो जेसिताईं कूल डाउन या थधो थिए तेसिताईं ज़मीन जे मथाछरे ते हिन रीति वहंदो रहंदो आहे ऐं जेके असां रिवर ऑफ वॉल्केनो या रिवर ऑफ लावा बि सॾींदा आहियूं।